अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि त्तय्यिबीन व अस्हाबिहि त्ताहिरीन अजमईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन औलियाउहु इल्लल मुत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। निहायत वाजिबुल एहतराम स्टेज ते तशरीफ फरमा उलमा व मशाइख इज़ाम, खुसूसन सदर महफिल इज्जत मानवारा सामिईन इकराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। इंसान पंहिंजी रहनी कहणी में हिक ॿिए जो मोहताज आहे। चाहे दुनियावी मामलात हुजनि या दीनी मामलात हुजनि, हर मामले में केर बि अकेलो जिंदगी गुज़ारे नथो सके। मिटन माइटन जी ज़रूरत पवंदी, दोस्त यारन जी ज़रूरत पवंदी, पोइ उन गॾु रहण में इंसान हिक ॿिए जो असर ज़रूर क़बूल हूंदो आहे। पोइ जेकॾहिं चङनि सां गॾु रहंदो त चङो थींदो। तंहिं करे दोस्ती बि चङनि सां हुजे। जीअं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो आहे, अल मरउ अला दीन अखी अल मरउ अला दीन खलीलिही फलियंजुर अहदुकुम मन युखालिलु। सुठी दोस्तीअ मां सुठो फ़ाइदो मिलंदो आहे ऐं बुरे जी सोबत में बुराई ई मिलंदी आहे। इन्हनि ॿिन्ही जो नतीजो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हिक सुहिणे मिसाल में सम्झायो आहे त सुठे दोस्त जो मिसाल खुशबू विकणंदड़ वांगुरु आहे। हिकिड़ो उहो त खुशबू तोहफ़े में ॾींदो या खुशबू क़ीमत सां ॾींदो, पर जेकॾहिं क़ीमत सां न ॾे त उन खुशबूअ जी सुरहाण मुफ़्त में पियो हासिल कंदो। ऐं इहे टई ॻाल्हियूं फ़ाइदेमंद आहे। ऐं बुरे दोस्त जो मिसाल भट्ठे खे हवा ॾींदड़ वांगुरु आहे। या त उन जे भट्ठे मां टांडो या चिंग अव्हां जे जिस्म खे नुक़सान ॾींदी, या त उन जे भट्ठे जी बदबू या दुहो अव्हां खे तंग कंदो। ऐं इहे ॿई ख़राब ॻाल्हियूं आहिनि। बहरहाल सुठो दोस्त दुनिया में भी मुफीद था, आखिरत में भी मुफीद। जो जॾहिं हर रिश्तेदार छॾे वेंदो आहे, ताल्लुक़ कटे छॾींदो आहे, उन वक़्तु सुठो दोस्ती कम ईंदो आहे। दुनिया वारियूं दुनियावी दोस्तियूं उन ॾींहुं टुटी पवंदियूं, केर कंहिंजे कम न ईंदो, पर मुत्तक़िन वारियूं दोस्तियूं हमेशा बरक़रार रहंदियूं ऐं हिक ॿिए जे कम ईंदियूं। बुरे जी सोबत में दुनिया ऐं आखिरत में ख्वारी ऐं ज़िल्लत मिलंदी, पर सालेबाने जी सोबत में अल्लाह जो क़ुर्ब ऐं मोहब्बत मिलंदी। छो त इहे अहिड़ा डॉक्टर ऐं तबीब आहिनि जेके इश्क ऐं मोहब्बत जूं पटियूं ॿधी अंदर जा मर्ज़ ख़त्म करे ज़िक्र जी बरकत सां मोल दिलियूं बि ज़िंदा करे छॾींदा। ऐं अहिड़नि जी सोबत खे भिटाई साहब बि सराहियो आहे। भिटाई साहब फरमाए थो, वधी जिन वधियास वरी वेज ई सेथिया, तुर्त बधाऊं पटियूं रोज़ कयूं रास, हीरा तनी वास घाड़ त घायल न थी। या दोस्ती हमेशा बरकरार रहंदी, दुनिया में भी बरकरार रहंदी तो आखिरत में भी बरकरार रहंदी। जी अल्लाह ताला फरमायो अल अखिल्लाउ यौमइदिन बअदुहुम लिबादिन अदुव्वुन इल्लल मुत्तकीन। ॿियूं सब दोस्तियूं उन ॾींहुं ख़त्म थी वेंदियूं, दुश्मनीअ में बदल थी वेंदियूं, पर मुत्तकिन वारी दोस्ती उते भी बरकरार रहंदी।
तमा पुछंदो त उहे मुत्तकी केड़ा आहिनि जन सां दोस्ती रखूं त अल्लाह ताला बुधाए छड़ियो आ इन औलियाहु इल्लल मुत्तकू उहे मुत्तकी अल्लाह जा दोस्त अल्लाह जा वली उहे हूंदा आहिनि जेके मुत्तकी हुजनि अल्लाह तबारक व तआला विलायत ऐं तक़वा के लाज़िम व मलज़ूम करे छड़ियो आहे विलायत तक़वा खां बगैर मौजूद नाहे हूंदी ऐं तक़वा ई बाने के विलायत ताईं पहुचाए थी हाणे तक़वा जी हकीकत छा आहे आम तौर ते अवां किताबनि में पढ़ंदा ऐं ॿुधंदा ईंदा हूंदव त तक़वा जी माना आहे डिॼण पर इहो डिॼण आम नाहे जेको असीं रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में कंहिं शइ खां डिॼंदा आहियूं छो त उन डिॼण सां असांखे उन शइ सां नफ़रत ऐं वहशत पैदा थींदी आहे जीअं नाग खां डिॼंदा आहियूं त पोइ हुन सां नफ़रत बि कंदा आहियूं सवाल पैदा थिए थो त तक़वा मां मुराद कहिड़ो डिॼण आहे जेको अल्लाह तबारक व तआला खां परे न बल्कि वेझो करे थो इन जो जवाब ही आहे त जॾहिं इंसान कंहिं सां हद खां वधीक मोहबत कंदो आहे त उन जे नाराज़ बे खां डिॼंदो आहे ऐं तक़वा मां मुराद बि अल्लाह ताला जे नाराज़ बे खां डिॼण आहे तक़वा जी हिकु ॿी मुख़्तसर ऐं जामे माना ॿिनि जुमलनि खे मां ॿुधायां जंहिंजे रोशनीअ में वली ऐं विलायत खे सम्झणु तमामु आसान थी पवंदो तक़वा जी माना आहे अल्लाह तबारक व तआला जंहिं जगह ते जंहिं मक़ाम ते जंहिं कम में अवां खे ॾिसणु चाहे उते हाज़िर हुजो ऐं जिथे अवां खे ॾिसणु नथो चाहे उते गैर हाज़िर हुजो जेकॾहिं इहे ॿई ॻाल्हियूं अवां जी ज़िंदगीअ में अची वञनि त तक़वा इनखे चइबो आहे मिसाल तौर नमाज जो वक़्तु थियो अल्लाह तबारक व तआला चाहे तो त मुंहिंजो बानो हिन वक़्तु मुंहिंजे हुज़ूर में हाज़िर हुजे ऐं जेकॾहिं बानो हुन वक़्तु गैर हाज़िर रहियो त तक़वा न रही अहिड़े हिसाब सां अल्लाह तबारक व तआला चाहे तो त मुंहिंजो बानो सख़्त कलामी तोहमत इल्ज़ाम ऐं ज़ुल्म करण खां बचे उन जे बावजूद भी जेकॾहिं बानो इन्हनि कमनि में हाज़िर रहियो त तक़वा न रही हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दरबार में साहबा इकराम पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज़ कियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि में सभ खां वधीक इज़्ज़त वारो केरु आहे पाण ईअं न फरमायूं त जंहिं वटि मालो दौलत घणी आहे उहो इज़्ज़त वारो आहे या जंहिंजो कबीलो शरफ वारो आहे उहो इज़्ज़त वारो आहे न न पाण ईअं न फरमायूं बल्कि पाण फरमायूं त तव्हां सभिनी में इज़्ज़त वारो उहो आहे जेको मुत्तकी ऐं परहेज़गार तक़वा जे लाइ हसब व नसब शर्त न आहे कंहिं ख़ानदान जो शर्त न आहे कंहिं अमीर ग़रीब जो शर्त न आहे जंहिं बि इंसान में अल्लाह ताला तक़वा ॾिसंदो आहे उनखे पंहिंजो दोस्त बणाईंदो ऐं जंहिं सां बि अल्लाह तबारक व तआला दोस्तीअ जो इरादो कंदो आहे उनखे पंहिंजो वली बणाए छॾींदो आहे हर वलीअ जे दिल जे तरफ़ अल्लाह तबारक व तआला हर ॾींहं में 70 मरतबा नज़र फरमाईंदो आहे हाणे ॿुधायो त जंहिं दिल जे तरफ़ अल्लाह तबारक व तआला हर ॾींहं में 70 मरतबा पंहिंजे रहमत जी नज़र फरमाए छा उहा दिल अल्लाह जी याद खां गाफ़िल रही सघे थी हरगिज़ न वली हर वक़्तु अल्लाह जी याद में मशगूल रहंदो आहे ऐं हिक घड़ी बि हुन जी याद खां गाफ़िल नाहे रहंदो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जी दरबार में तक़वा जे बारे में बहस थी पियो को सहाबी सगोरो चए पियो तक़वा जी माना ही आहे को सहाबी सगोरो चए पियो तक़वा जी माना ही आहे अचानक हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जी नज़र हज़रत उबैया बिन काब ते पई पाण इरशाद फरमायो त ए उबैया बिन काब अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो त मुंहिंजी उम्मत में सब खां वॾो आलिम उबैया बिन काब आहे हाणे तू ॿुधा त तक़वा जी माना छा आहे हज़रत उबैया बिन काब अर्ज़ कयो त साईं तक़वा जी माना मां कुझु हिन तरह सां ॿुधाईंदुसि
जेकॾहिं तव्हां अहिड़े रस्ते सां गुज़रो जंहिंजे ॿिन्ही पासनि खां कंडनि जा वण हुजनि ऐं उतां गुज़रण काफ़ी मुश्किल हुजे, रस्तो सोड़ो हुजे, त पोइ अवां उतां कीअं गुज़रंदो? हज़रत उमर फारूक फरमायो त मां उन जॻह खां ईअं गुज़रंदुसि जीअं को कंडो मुंहिंजे जिस्म खे या मुंहिंजे कपिड़े खे न लॻे। इन ते हज़रत उबैया बिन काब अर्ज़ कयो त साईं तक़वा जी माना बि इहा ई आहे त इंसान दुनिया में ईअं रहे जो दुनिया जी का बुराई उन जे वेझो न अचे, यानी दुनिया में रहे पर दुनिया जी का बुराई, का बेहयाई, दुनिया जी का लालच उन में दाखिल न थे। जियां असां ही तव्हांजे मुर्शिद मुरब्बी हजरत किबला साईं फ़कीर हाजी मियां दिल मुराद रहमतुल्लाह अलैहि जो सुभान अल्लाह हिक दफ़े मेंह जो किलो हणण जे लाइ निकिता। ज़मीन जेॾी महिल खोटिरियूं त ज़मीन मां अंदरां सोन चांदी हीरा जवहरात निकिरनि पिया। पाण उहो वरी बंदि कयूं, वरी ॿी जॻह ते पाण खोलियूं, वरी बि माना सोन जवहरात चांदी उतां निकिरे पई, वरी पाण बंदि कयूं, वरी टी जॻह ते पाण खोलियूं, वरी बि साॻी हालत हुई। पाण वरी कंहिं ॿिए फ़क़ीर खे फरमायूं वा तूं खोट। उन फ़क़ीर जो खोटण शुरू कयो त साॻी उतां मिटी निकिरे पई। पाण फरमायूं त जेको तोखे नथो खणणु चाहे उन ॾे भॻी थी अची, बाक़ी जेको तोसां मोहबत करे थो उन ॾे वञी नथी। याने अल्लाह ऐं उन जे महबूब सां इश्क ऐं मोहबत करणो आहे त दुनिया खे छॾणो पवंदो, दुनिया जी मोहबत खे छॾणो पवंदो, उन ख़ालिक हक़ीक़ीअ सां इश्क कयो। कहीं आशिक फरमायो मज़बला है वो जगह हिर्सो हवा रंगते हैं, दिल है वो जिसमें शहे हर दो सरा रंगते हैं। हजरत कादिर कय्यूम और उसके महबूब लिल्लाहिल हम्द मेरे दिल में सदा रहते हैं। दुनिया में रहो पर दुनिया में न रहे। इन जे लाइ मां अव्हां खे हिकिड़ो मिसाल ॿुधायां। हिकिड़ो शख़्स आहे, को शख़्स ॿेड़ीअ ते सवार थी रहियो आहे ऐं ॿेड़ी पाणीअ जे मथां हली रही आहे। जेकॾहिं उहा ॿेड़ी पाणीअ जे मथां हलंदी रही त उहो पंहिंजे मंज़िल मक़सूद ताईं पहुचंदो, पर जेकॾहिं हिन जो पुत्र थियो, पाणी ॿेड़ीअ में दाख़िल थियो त छा हू पंहिंजे मंज़िल मक़सूद ताईं पहुचंदो? ॿेड़ी किनारे ताईं पहुची सघंदी? हरगिज़ न। त इंसान बि अहिड़ी तरह दुनिया में रहे जो दुनिया उन में दाख़िल न थिए। अगर जेकॾहिं दुनिया उन में दाख़िल थी त सिराते मुस्तक़ीम ताईं न हली सघंदो ऐं पंहिंजे मंज़िल मक़सूद ताईं न पहुची सघंदो, दुनिया ऐं आख़िरत में कामयाब न थींदो। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे सिराते मुस्तक़ीम हलंदे हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए, अल्लाह जे वलियनि सां मोहब्बत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं उन्हनि जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।